कंदो मूं सां वफ़ाऊं सनम छा छा नाम सोचो हयम कंदे मूं सां वफ़ाऊं सनम मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न थी क़बर ते लिखी छॾिजो मूंसां यारी वफ़ा न कई क़बर ते लिखी छॾिजो मूंसां दोस्त वफ़ा न कई वहीद वफ़ाई चए ओ यारो मूंखे पिरीअ जो आहे सहारो वहीद वफ़ाई चए ओ यारो मूंखे पिरीअ जो आहे सहारो दिल जी दिल में रहिजी वयम कंदो मूं सां वफ़ाऊं सनम छा छा नाम सोचो हुयम कंदे मूं सां वफ़ाऊं सनम मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न थी क़बर ते लिखी छॾिजो मूंसां दोस्त वफ़ा न कई क़बर ते लिखी छॾिजो मूंसां यारी वफ़ा न कई क़बर ते लिखी छॾिजो मूंसां दोस्त वफ़ा न कई इवनिंग भलीकार खुश आमदीद वेलकम टू ऑल एंड बखैर आगले आई होप कि सभी खुश चाक चंगा भला चाक ऐं चौबंद हूंदा ऑब्वियसली ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम जेको सिंध ऐं संगीत ऐं कॉल डेडिकेशन ते मबनी हूंदो आहे नाज़रीन कीअं लॻे पियो हीउ प्रोग्राम तव्हां असांखे फीडबैक ॾियो फीडबैक ॾियण जे लाइ प्रोग्राम जो जेको पेज आहे सिंध ऐं संगीत उन में इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं लाइक करणु न विसारियो पूरो डिपेंड कंदो आहे प्रोग्राम जान जेका शान हूंदी आहे उहो पेज हूंदो आहे कहिड़ा कहिड़ा सिंगर रिपीट चाहियो था हिन प्रोग्राम ॾिसणु उनजा नाला बि इनबॉक्स में वञी करे जीअं तव्हां टाइप कंदा वेंदा आहियो त असांखे ईज़ी थींदो आहे उन सिंगर खे घुराइण ॻोल्हण में सो प्रोग्राम खे ईअं असां अॻिते वधाईंदासीं जेके जेके तव्हांजा मैसेजिस आया आहिनि राइट नाउ या थोरी देरि में तव्हां राइट नाउ यकीनन ॾिसंदव स्क्रीन ते ऐं हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत सॉन्ग जो गाने जी तरफ़ हलंदासीं असांजा घर असांजी घर भातियाणी तमामु ख़ूबसूरत तमामु नफ़ीस आवाज़ तमामु बहितरीनु पर्सनैलिटी सिंध टीवी जे मेगा जेके बि शो आहे मां हाणे न ॿुधायो मुंहिंजे घर में जॾहिं मां वापसि ईंदमि पोइ ॿुधायां न त वरी ईअं त मज़ो ख़तमु थी वेंदो न यकीनन सुरनि जी जेके चयो न कोयल जहिड़ी आवाज़ एॾी मिठी आवाज़ काश मुंहिंजी बि अहिड़ी आवाज़ हुजे पर ख़ैर आहे जेको बि धणी ॾिनो आहे काफ़ी आहे माशाल्लाह माशाल्लाह गुरू न कयो आहे सो बहरहाल असां सां तमामु बहितरीनु शख़्सियत तमामु बहितरीनु नंढी एज में तमामु वधीक महिनत कई तमामु घणो नालो कमायो ऐं केरु कमायो किथां कमायो कीअं कमायो इहो त बाद जी ॻाल्हि आहे हलूं था ब्रेक ते ऐं हिन गाने तरफ़ गाने खे एंजॉय था कयूं हिन सॉन्ग खां पोइ असां मिलूं था लेकिन तव्हां काॾे न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी ऐं सोचो त असां सां गॾु असांजी घर भातियाणी तमामु ख़ूबसूरत केरु आहे ठीकु आहे वञो अचो समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसे वारीअ जो घर ठाहियोसे तोखे चाहियोसे तोखे चाहियोसे तोखे चाहियोसे तोखे चाहियोसे ओ
तुंहिंजो प्यार बि तेज़ हवा में ॾीए ॿारणे जी कोशिश हुई वहंदे पाणीअ में कागज़ जी ॿेड़ी तारणे जी कोशिश हुई लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो इहो अमर प्रेम कंहिं वारीअ जे घर मिसल समुंड जे हिक ई वीर सां मिटिजी वेंदो मिटिजी वेंदो रमदे बादल पुठिया डोड़ण माहड़ हासुल छा थियणो ई जे कुझु हो तन्हा थियणो हो रुसवा थियणो लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ Once again, welcome, good evening to all. I hope कि अॼु जो प्रोग्राम तव्हां लाइ तमामु बहितरीनु तमामु सुठो हूंदो ऐं अॼु जी शाम जेका तमामु घणी सुठी गुज़रंदी चांहि जा कप हूंदा गॾोगॾु कुझु समोसा कचोरियूं उहे बि हूंदियूं त तमामु घणो मज़ो ईंदो ऐं हाणे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था उमीद थी चुकी आहे यकीनन ऐं अॼु तव्हां तमामु घणो असांखे पसंदि करण वारा आहियो वैसे ई कंदा आहियूं नॉर्मली लेकिन अॼु जी आवाज़ु जेका आहे मधुर आवाज़ कोयल जी आवाज़ खां घटि न आहे तमामु बहितरीनु आवाज़ जी मालिक असां सां गॾु आहे निरोधा अस्सलाम वालेकुम ऐं हैप्पी दिवाली कीअं आहियो ठीकु आहियो वालेकुम सलाम बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं मज़े में हैप्पी दिवाली टू यू थैंक यू सो मच निरोधा छा मसरूफ़ियत आहे किथे गायब जेको टीवी में मॉर्निंग शो में त मूं तव्हांखे ॾिठो जी हा हुनखां पोइ छा मसरूफ़ियत आहे मसरूफ़ियत देन स्टडीज़ में हूंदी आहियां ऐं ट्यूशन्स वग़ैरह देन सिंगिंग क्लासेस टफ कमु ॾाढो आहे टफ हिते ईअं थींदो आहे जी जी बिल्कुलु माशाअल्लाह अलाह सी तव्हांखे हयाती ॾेई सुठी आवाज़ तव्हांजी आहे सफ़ा सॉफ्ट मुंहिंजी आवाज़ ॾिसो मां लॻे थो थोरो आराम सां ॻाल्हायां त कीअं शौक़ु थियो ॻाइण जो हालांकि तव्हांजी तमामु सुठी फैमिली ऐं यकीनन सभई सुठी फैमिली खां ई बिलोंग कंदा आहिनि जेके बि सिंगर आहिनि बाबा तव्हांजा डॉक्टर जी पोइ कीअं परमिशन मिली आसान हो मुश्किल थियो जीअं थींदो आहे हमेशह छोकिरियुनि जे लाइ स्पेशली बिल्कुलु मुश्किल हूंदो आहे छोकिरियुनि जे लाइ इहो ई मतिलबु सम्झो मुंहिंजो इन फील्ड में अचणु मां सम्झां थी त ॿियनि छोकिरियुनि जे लाइ मतिलबु हिकिड़ी न्यू शइ अचे पई ऐं उन्हनि जे लाइ आज़ादी इंडिपेंडेंस उन्हनि जा फादर बि सोचंदा जीअं मुंहिंजा पेरेंट्स सोचनि था ऐं का बि डिफिकल्टी कोन आई बसि जीअं देन उन्हनि गेट कयो त मूं वटि टैलेंट आहे ऐं पोइ उनखे बसि सपोर्ट बाबा खे कीअं ख़बर पई त मुंहिंजी निरोधा में एतिरो टैलेंट आहे ऐं टीवी में निकिरी वेंदी मां थोरी सपोर्ट कयां कीअं अंदाज़ो कीअं थियो हिकिड़ो हूंदो न अंदाज़ो जी जी बिल्कुलु जीअं मां पार्टिसिपेट रियलिटी शोज़ में त हाणे कयो आहे देन रिलीजियस जेके फंक्शन्स थींदा हुआ हुन में पार्टिसिपेट कंदे कंदे देन हुतां खां मुंहिंजे मामा साहिबु हुआ जिन्हनि नोटिस कयो
अच्छा त नरोदा में टैलेंट आहे पोइ हिन आवाज़ खे मतिलबु अॻिते वञणु खपे देन हुन टाइम उतां खां नोटिस पोइ मतिलबु वॾो प्रोसेस आहे जीअं गुज़रंदे गुज़रंदे फैमिली में कोई प्रॉब्लम माण्हुनि खे एतिरा छा आहे छो आहे छाजे लाइ आहे छो हिते थोरो फैमिली में ॾिसो देन तव्हांजा पेरेंट्स गॾु आहिनि पोइ दुनिया तव्हांजो कुझु बि नथी करे सघे सही छो त वॾी सपोर्ट उहा ई हूंदी आहे पेरेंट्स जी सपोर्ट आहे तॾहिं मां तव्हांजे साम्हूं नरोदा वॉइस ऑफ सिंध सीज़न 1 में या 2 में सीज़न 1 में बि मां आयसि आया हो आया तो हा सीज़न 2 में बि आयमि सीज़न 3 में बि आयमि त पोइ कीअं लॻो जॾहिं निरोधा पंहिंजे घर में नॉर्मली ईअं ई सिंगिंग कंदी हुई ऐं बाद में जॾहिं सीज़न इहे तव्हां अटेंड कया ऐं इन खां पोइ तव्हांखे चांस मिलियो ऐं तव्हांखे ॾिठो ॿुधो वियो पसंदि कयो वियो काफ़ी तव्हांखे जीअं न मोटिवेशन मिलंदी आहे इंसान खे त थी वेंदो आहे एनर्जी डेवलप थी वेंदी आहे त कीअं रद अमल हो सभिनी जो मतिलबु तव्हां सम्झो वॉइस ऑफ सिंध उहो प्लेटफॉर्म आहे जंहिं असांखे पहचान ॾिनी जंहिं असांखे सम्झो असां लिकियल आवाज़ हुआ जंहिंखे प्लेटफॉर्म मिलण खां पोइ असांखे अॼुकल्ह हर को सुञाणे थो देन मां पंहिंजे पेज ते वीडियोज़ अपलोड कंदी आहियां देन मूंखे हुते कमेंट्स ईंदा आहिनि वॉइस ऑफ सिंध इहो आहे वॉइस ऑफ सिंध परफेक्ट देन मूंखे मतिलबु अहसासु थींदो आहे देन मतिलबु वॉइस ऑफ सिंध में वञणु मुंहिंजे लाइ एहसास जी ॻाल्हि आहे ऐं उहो सभु थींदो आहे पंहिंजी महिनत सां बि थींदो आहे पेरेंट्स जी फैमिली जी सपोर्ट सभिनीनि जी लेवल ते हूंदी आहे त पोइ हिम्मत हूंदी आहे पोइ तव्हांखे बैकबोन तव्हांजी मज़बूत हूंदी आहे न तव्हां में पोइ अहलियत तव्हां वटि आहे क़ाबिल तव्हां आहियो बैकबोन तव्हांजी मतिलबु फैमिली सपोर्ट तव्हांखे आहे पोइ वधीक तव्हांजे लाइ कमु करण लाइ फैमिली ॾाढी सपोर्टिव आहे फैमिली ॾाढी सपोर्टिव आहे बल्कि मां ईअं लाइव वञी सभु पंहिंजी पूरी फैमिली खे थैंक यू चवां थी उन्हनि जी वजह सां ई मां अॼु तव्हांजे कैमरा बि आहे मौक़ो बि आहे दस्तूर बि आहे चई वठो जेको चइणो आहे देन इहो ई मां पंहिंजे पेरेंट्स जो बि ॾाढी थैंक्सफुल आहियां ऐं पंहिंजे सिस्टर्स ब्रदर्स ऐं नाना साहिब जेके मूंखे हिते ॾिसणु चाहिनि था देन मुंहिंजा ॾाॾो ॾाॾी त न आहिनि हीअं पर उन्हनि जी बि इहो ख़्वाहिश हुई देन बचपन में मां ईअं घर में गुनगुनाईंदी हुयमि तॾहिं उहे चाहींदो नरोदा टीवी ते ईंदी असां ॾिसंदासीं पर उहो त न आहिनि बहरहाल पर उन्हनि जी विशिस कंप्लीट थियनि पियूं हाणे तव्हांजी फैमिली यकीनन तव्हांखे ॾिसी रही हूंदी बिल्कुलु मुंहिंजी फैमिली हाणे जेको बि गानो ॻाईंदव जी पंहिंजी फैमिली खे डेडिकेट कंदव बिल्कुलु फैमिली खे डेडिकेट ठीकु आहे छा ॿुधाईंदव बिल्कुलु ॿुधाईंदव अरे प्रीतम तुझे प्यार जा वेठे पल पल मापूर पचाया हाय सजण तुझी याद में मां श्वास श्वास में सारा अरे झिर मेरे अल्लाह झिर मेरे हाय हाय झिर मेरे डिठो तुझो प्यार घुरी वञा मां तोता अरे झिर मेरे हाय हाय झिर मेरे डिठो तुझो प्यार घुरी वञा मां तोता आहे सजण मुखे आहे सजण मुखे आहे बलम मुखे तो साईं प्यार घुरी वञा मां तोता अरे झिर मेरे डिठो तुझो प्यार घुरी वञा मां तोता
सरकिन सां जॾहिं किरण वयुसि मां जॾहिं बाग में घुमण वयुसि मां सरकिन सां जॾहिं किरण वयुसि मां बोली कोयले मां कयमि तोखे यादि घुरी वञा मां तोता बोली कोयले मां कयमि तोखे यादि घुरी वञा मां तोता आहे सजण मूंखे आहे बलम मूंखे आहे सजण मूंखे तो साईं प्यार घुरी वञा मां तोता बलम मुंहिंजा हाणे मोटी अच तूं प्यारा मुंहिंजा मोटी अच तूं बलम मुंहिंजा हाणे मोटी अच तूं प्यारा मुंहिंजा मोटी अच मुंहिंजी रग रग मुंहिंजी लुह लुह मुंहिंजी नस नस करे तोखे यादि घुरी वञा मां तोता करे नस नस मुंहिंजी तोखे यादि घुरी वञा त मूंखां अरे झिर मिर हो अला झिर मिर हाय झिर मिर ॾिठो तुंहिंजो प्यार घुरी वञा मां तोता आहे सजण मूंखे हो आहे बलम मूंखे हो आहे सजण मूंखे तो साईं प्यार घुरी वञा मां तोता हो घुरी वञा मां तोता हो घुरी वञा मां तोता तमाम बेहतरीन घोरी वञा मां तोता ही खूबसूरत आवाज़ सिंधी ॼाई नरोदा तव्हां यकीनन इंजॉय करे रहिया हूंदो हेॾी सुठी हेॾी सॉफ्ट हेॾी प्यारी आवाज़ नरोदा कीअं इनमें बैलेंस कीअं रखियो अथव खटाई वटाई चांवर वावर सभु बंदि थी विया आहिनि छा बस सभु लिमिट में हूंदो आहे पर देन वो चवंदा आहिनि ॿार खे डेली स्कूल वञिणो आहे त असांखे डेली रियाज़ करिणो आहे रियाज़ करिणो आहे रियाज़ कंदियूं आहियो कंटिन्यूअसली करिणो आहे उहो हिकु ॾींहुं छॾण सां बसि उनजो इफेक्ट असांखे ख़बर पई वञे थी वेंदी आहे, बिल्कुलु वाक़ई थी वेंदी हाणे त फील थींदो आहे त असां जेतिरो बि असांखे अचे पियो घटि आहे बिल्कुलु केतिरा केतिरा जेके टीचर आहिनि जिन खां सिखंदा आहियो तव्हां प्रॉपर राग त केतिरा केतिरा चेंज कया अथव या उहे स्टिल उहे काफ़ी टीचर्स अहिड़ा हुआ जिन्हनि खां सिखिया न प्रॉपर थी सघी त पोइ वरी हाणे जेको मुंहिंजी सिखिया हले पई पंहिंजे उस्ताद गुलाम अब्बास गज़ल गायक तमामु लाहौर सां उन्हनि सां पोइ हिते हैदराबाद में या न उहो लाहौर हूंदा आहिनि हिते देन कराची ईंदा आहिनि देन मूंखे ऐं पोइ वरी तव्हां पंहिंजे हिसाब सां ई पाण ई हा मूंखे घर में हारमोनियम देन उहो मूंखे गाइड कंदा आहिनि पोइ मां घर में कंदी आहियां तमामु बहितरीन ऑन द फोन सभु कुझु थिए पियो ऑन द फोन सही आहे ठीकु आहे जी मुश्किल कहिड़ो लम्हो लॻो जॾहिं तव्हां कंफ्यूज़ बि थी विया हुजो ऐं थोरो सैड थी विया हुजो त भाई हाणे मुश्किल लॻे पियो कीअं कयां मैनेज पई आवाज़ खे या ऑडियंस बि आहे कॾहिं ईअं ईंदा आहिनि न लम्हा त माण्हू थोरो नर्वस थी वेंदो आहे कॾहिं ईअं थियो सीन ॾिसो स्टेज ते वञण खां पहिरीं पंहिंजे पाण खे असांखे चवंदा आहिनि न तयारु करिणो पवंदो आहे वेरी फर्स्ट डे जॾहिं तव्हां बिल्कुलु वॉइस ऑफ सिंध में आया वरी उन खां पोइ तव्हांजी माशाल्लाह सां स्क्रीन अची वई माण्हुनि खे ख़बर पई त यस ही छोकिरी आहे सुठो ॻाईंदी आहे जी फंक्शन विया अटेंड कयो जी परेशानी न परेशानी कॾहिं बि कोन थी इहो बि हिकिड़ो गॉड जे तरफ़ां आहे त मम्मी चवंदा आहिनि तॾहिं बि तूं नरोदा ॻाईंदी आहीं न स्टेज ते तो कॾहिं बि न घबरायो मम्मी गॾु हलंदी आहे तव्हां सां जीअं मम्मी मूंखे नोटिस कयो अथनि रिलीजियस शोज़ वग़ैरह में जीअं त बचपन खां ई मतिलबु कॉन्फिडेंस सुठो आहे उहो ई हुजणु खपे गॾोगॾु कॉल बि आहे ॾिसंदो कहिड़ी असां सां गॾु लाइन ते आहिनि किथां खां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी छा हाल आहे जी जी मां ठीकु ठाक केरु था ॻाल्हायो भाउ जी तव्हां सां ई ॻाल्हाइणो आहे जी दा सॉन्ग ॿुधायो त हिकिड़ो हुकुम नालो ॿुधायो पंहिंजो ऐं कहिड़ो गानो समी पठान जेकमाबाद जी भली कार ऐं कहिड़ो सॉन्ग सुठो अहिड़ो को ॿुधायो बसि दोस्त हिकिड़ो रुठी वियो आहे दोस्त ॾिसी वियो आहे अहिड़ो गानो हुजे न त यादि अथव ठीकु आहे त कोशिशि कयूं था ऐं थैंक यू सो मच तव्हां असांखे कॉल कई आहे ऐं रुसण परसण रहंदो आहे इहे प्यार मोहबत जूं निशानियूं आहिनि सो गॾो गॾु नंढड़ी ब्रेक जो वक़्तु थी चुको आहे नाज़रीन
कार्य न वञो, नंढी ब्रेक खां पोइ असां मिलूं था। ऐं निरोधा रुसण परचण वारो बि को गानो ॻोल्हे छॾियो ठीकु आहे, वञो ई अचो। Once again, welcome, भली कार खुश आमदीद, गुड इवनिंग टू ऑल। आई होप के जो प्रोग्राम सिंधी संगीत जो तव्हांजी कॉल डेडिकेशन थिया यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो हूंदो ऐं कंटिन्यूसली प्रोग्राम हली रहियो आहे। विच में टाइम चेक ऐं ब्रेक जो हुजण बि ज़रूरी आहे, असांजो साई खणण बि ज़रूरी आहे, न त मुंहिंजो आवाज़ु मोकिलाए वेंदो। निरोधा माशाअल्लाह आवाज़ जी हुई मलका चवंदासीं त उहा त माशाअल्लाह सां कंटिन्यूसली उनजी आवाज़ त हलंदी। कॉल आहे। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। ॾिसंदा लाइन ते केरु आहिनि? वालेकुम अस्सलाम। शहर बांदी खां बशीर अहमद ख़ास के लिए सिंध संगीत में। भली कार खुश आमदीद, वेलकम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह पाक जा लख एहसान। तव्हांजा थोरा लॻा पिया आहिनि, बिल्कुलु तव्हांजा इन ॻाल्हि में थोरा आहिनि जो तव्हां प्रोग्राम कयो पिया ऐं प्रोग्राम मिस बि नथा कयो ऐं लाइव प्रोग्राम आहे ऐं असांजी दुआ आहे साईं खालक शाह डायरेक्टर साहब खे अल्लाह से हुनखे बि ख़ुशि करे ऐं हुनजे पेरनि ते अचे हुनखे बि बशीर ख़ासि करे खे सलाम। वालेकुम सलाम। यकीनन उहे ॿुधी रहिया हूंदा, उन्हनि जा बि सलाम क़बूल कयो ऐं प्रोग्राम ॾिसो पिया। भाउ छा चवणु चाहींदव? बिल्कुलु पहिरियां त मां तव्हांखे हिकिड़ो उस्ताद बुखारी असांजे सिंध जो वॾो शहर हो, अलाह से हुनखे जन्नतुल फिरदौस में जा ॾे। मां हिकिड़ो तव्हांखे हुनजे अॻु में शहर ॿुधाईंदुसि। जी जी बिल्कुलु। उस्ताद बुखारी ने फरमाया त ॻोठ तू साॾे कोठ न दावत बूट अखियां पर आंदा। ॻोठ तू साॾे कोठ न दावत बूट अखियां पर आंदा। विख विख जंगा विग वंग घटेंजन पर दिल धक दिल पर आंदा। तक किथूं दा उठ उड़ा चा इश्क दी ओथर आंदा। तकड़े घिन हवाल बुखारी मैं के ओसर आंदा। ॻोठ तू साॾे कोठ न दावत पर बूट अखियां में आंदा। माशाअल्लाह तमामु बहितरीन। बशीबा का फरमाइश? हाँ फरमाइश मुंहिंजी हूंदी, नंढड़ी रिक्वेस्ट हूंदी मुंहिंजी, जी जी मूंखे को सचल साईं जो को बोल ॿुधायो त वाह वाह। ठीकु आहे, कोशिशि कयूं था अगरि अवेलेबल। अल्लाह जी तव्हां ख़ुशि कंदो, असां दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच, आमीन। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। जी फरमाइशन जो सिलसिलो जारी आहे, हुकुम जी तामीर जी। हेलो सुने वंजीली दी मिठड़ी कान वे मैं ताहू हो गई कुर्बान वे। सुने वंजीली दी मिठड़ी तान वे मैं ताहू हो गई कुर्बान वे। मैं ताहू हो गई कुर्बान वे। सुन वंजीली दी मिठड़ी तान वे मैं ताहू हो गई कुर्बान वे। मैं ताहू हो गई कुर्बान वे। वंजली दी तान विच रो मेरी बोल दी उमरा दे कज होए पित पई खोल दी। वंजली दी तान विच रो मेरी बोल दी उमरा दे कज होए पित पई खोल दी। पित पई खोल दी साडी अज़लां दी जान पहचान वे। मैं ताहू हो गई कुर्बान वे। मैं ताहू हो गई कुर्बान वे।
तक तेनू मेरे नैन नहीं रजदे तेरे बिना बुलिया ते हस नहीं सजदे हस नहीं सजदे साला दित तू जवानिया मार वे मैं ता हो गई कुर्बान वे मैं ता हो गई कुर्बान वे सुन वंजली दी मिठड़ी तान वे मैं ता हो गई कुर्बान वे मैं ता हो गई कुर्बान वे मैं ता हो गई कुर्बान वे। क्या बात है जी, क्या बात है। मैं तो हो गई कुर्बान। एॾा मैडम नूर जो मुश्किल गाना आहिनि ऐं मतिलबु हिम्मत भी खपे ऐं वाक़दा जेको सुर वारो माण्हू आहे गाए सघे थो। हर कंहिंजी हस जी ॻाल्हि न आहे, पर न आहे बिल्कुलु बि न आहे। कोशिशि कई असां बि हिकु दफ़ा। सो कॉल आहे केरु किथां खां लाइन ते आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सिंध संगीत में जेको आहे भेण किरण खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं भेण निरोध सां ॻाल्हाइणो आहे भेण। जी जी हलो भेण। हेलो भेण इहो तव्हांखे त जेको आहे असां अॻु में ॾिसंदासीं जेको आहे ईंदा हो तव्हां प्रोग्रामनि में ऐं जेको आहे तव्हां खां तालीम जे बारे में पुछिणो हो। तालीम कई आहे तव्हांजी भेण? अच्छा मुंहिंजी तालीम स्टडी जे बारे में छा? स्टडी मुंहिंजी स्टडी हले पई। आई एम डूइंग बीएससी करे पिया था? सही आहे भेण। ऐं जेको आहे ॾाढो तव्हांजा अॻु में प्रोग्राम जॾहिं बि आया तव्हांजा ॾिठासीं सभु। वरी हाणे बि आयो त जेको आहे ॾिठोसीं कॉल कईसीं चए थो भेण किरण जे लाइ प्रोग्राम में शामिल थियूं। थैंक यू सो मच। थैंक यू। ऐं भेण जेको आहे मौक़ो बि ॾिनो शाबाश अथसि। ऐं जेको आहे असांखे जेको आहे ॻाल्हाइण जो मौक़ो। महिरबानी तव्हांजी बि वॾी महिरबानी कॉल करणी, प्रोग्राम खे पसंदि करणी। सुठो सवाल कयो। स्टडी ज़रूरी आहे छो त पढ़ाई जेतिरी तव्हां कंदा आहियो तव्हां में ओतिरो शऊर ईंदो आहे। तव्हांखे एतिरी नोहा हूंदी आहे की तव्हांखे छा करिणो आहे छा न आहे करिणो, दुनिया छा आहे छा न आहे, माण्हू कीअं आहिनि। तव्हांखे पढ़ाई खां पोइ तव्हां टी अखा माइंड बि फ्रेश थी वेंदो आहे। अगरि तव्हां वटि स्टडी पूरी न आहे ऐं तव्हां मतिलबु ईअं आहियो त पोइ संगीत भी पढ़ाई बिना कुछ भी नहीं है। पढ़ाई ज़रूरी आहे। ज़ाहिर शाइरी आहे, उन लाइ बि पढ़ाई ज़रूरी आहे। त वॉइस ऑफ सिंध टीवी जो जेको प्रोग्राम हो वॉइस ऑफ सिंध सीज़न 1, 2 एंड 3 कंटिन्यूसली तव्हां में आयो जी। कीअं रहियो? सीज़न 1 जी ॻाल्हि कंदासीं, पोइ 2 ऐं 3। सीज़न 1 देन अञा नो हो टेंशन हुई जेको यादि कयो ॿाहिरि वो लाइन में बि बसि उते ई। बट बहरहाल ठीकु आहे। पर सीज़न 2 जी ॻाल्हि कंदासीं। हा सीज़न 2 ॾाढो सुठो रहियो। ऐं 3 में त मूं वटि देन स्टडी जे करे मां विच में ट्रेनिंग सेशन में सही पंहिंजो छा ॻाल्हि तव्हांखे तमामु बहितरीनु लॻी? सिंध टीवी मतिलबु टीम हुई तव्हां सां गॾु ओॾी महिल नयूं हुयूं तव्हां ऐं मीडिया में पहिरीं त न आहियूं मुंहिंजे ख़्याल में। त छा हो हिकिड़ो हूंदो आहे न हिकिड़ो हले छा आहे छा न आहे, कहिड़ा माण्हू आहिनि छा आहे? न असांखे ॾाढो सुठो लॻो। ॾिसो असांखे सपोर्ट ॾाढो सिंध टीवी जी तरफ़ां ॾाढो सुठो सपोर्ट मिलियो। उन्हनि मतिलबु इहो प्लेटफॉर्म जेको आंदो इन जे ज़रिए ॾाढा सुठा आवाज़ सिंध में आया आहिनि ऐं उन नियाणियुनि खे बि ॾाढो सुठी प्रमोशन मिली। पर उन दौरान बि नियाणियूं एतिरियूं कोन हुयूं शोज़ में। न्याणा इलाही हुआ। हा न्याणा हुआ। असां में वरी उहो चवंदा भेण जो जेको हस्बैंड हूंदो उनखे न्याणा चवंदा आहिनि। त न्याणा इलाही हुआ, नियाणियूं घटि हुयूं। शौर ईंदो ऐं रुझान बि वधंदो। आहिस्ते आहिस्ते स्टेप माण्हू खणंदो आहे। हर शइ ईज़ी न हूंदी आहे जेको असां सम्झंदा आहियूं, थोरी मुश्किल थींदी आहे। पर हाणे ॾिसो न हाणे सिंगिंग में बि घणनि छोकिरियुनि खे शौक़ु आहे। पर वो चवंदा आहिनि न फैसिलिटीज़ देन प्लेटफॉर्म अकेडमीज़ कुछ भी कोई मसलो ना है। जेका सीडी ते हले पियो कम अध आवाज़ चारानो आवाज़ ना आहे, बाक़ी 12 ना म्यूजिक करे नूडाना हलो गाना हिट थी विया। पर सीडी ते बहरहाल सीडी ते जेको वो गाइन था पर आई एम नॉट सैटिस्फाइड। सही आहे। ऐं यकीनन जेके प्रॉपर सिंगर हूंदा आहिनि उन्हनि खे इहा शइ न वणंदी आहे। ऐं ॾिसो न गॾो गॾु लाइन ते कॉल बि आहे। केरु आहिनि? हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केरु था ॻाल्हायो भाउ? जी अजी अहमद खान आलखानी पियो ॻाल्हायां दादू खां। मलिकार ख़ुशि आमदीद। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? गुड इवनिंग। अल्हम्दुलिल्लाह आदि ठीक ठाक। तव्हां ठीकु आहियो? जी जी मां ठीकु ठाक आहियां। शो ॾिसो पिया। हेलो जी अदा जी 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 हुकुम। हा अदी के चवंदासीं को पंहिंजे पसंदि जो गानो ॿुधाए असांखे, डेडिकेट कंदुसि पंहिंजे दोस्तनि खे। ठीकु आहे ठीकु आहे। हा सजाद अली आलखानी। हा अल्ताफ हुसैन आलखानी।
सोची ना वठो। जी 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 दोस्तन खे डेडिकेट कंदुसि, महिरबानी वरी। तव्हांजी वॾी महिरबानी दादू कॉल करण जे लाइ। तव्हांखे बि सॉन्ग डेडिकेट कयो अदी। हाणे अदी अदा खे ॿ टे मुंहिंजे ख्याल में फरमाइशूं थी चुकियूं हाँ, आहिनि। थी हिकिड़ो भाउ जो दोस्त परिची वे परिचाइण परिचाइण लाइ लाइ। इलाज सां कयूं, कोशिशि कयूं था मननि का कुझु मज़ो अची वञे न पोइ। लगाए मुझे ना। हाँ ठीक है। अच्छा इहो सॉन्ग शुरू करण खां अॻु में तव्हांखे मां ॿुधाईंदमि त फेसबुक ते मुंहिंजे पेज ते बि ॾाढियूं फरमाइशूं आयूं त मां सोचियमि त अॼु लाइव ई थी वञे त ऐं मुंहिंजो पंहिंजो फेवरेट आहे पेरेंट्स जो बि फेवरेट आहे। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। बेमिसल हूँ बेरंग हूँ, हर रंग में मेरा रंग है। बेमिसल हूँ बेरंग हूँ, हर रंग में मेरा रंग है। बेमिसल हूँ बेरंग हूँ, हर रंग में मेरा रंग है। सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं, सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं।
अब खोलता कोई नहीं, बात अपने भेद की अब खोलता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। तमाम बेहतरीन, कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। सो ख़ूबसूरत आवाज़ निरोधा जी, यकीनन तव्हां ॿुधी रहिया आहियो। इहो फीडबैक असांखे मिली रहियो आहे थ्रू कॉल, जेका तव्हां असांखे कॉल्स कयो पिया। माशाल्लाह कॉल अची वई आहे। सोनू कुमार, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी बिल्कुलु, मां ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो सोनू कुमार? ख़ुशि लॻा पिया आहियो? दुआऊं तव्हांजूं, तव्हां पंहिंजो ॿुधायो? मज़े में? ख़ुशि? जी जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, शो ॾिसो पिया? बिल्कुलु ॾिसूं पिया ऐं निरोधा खे बि ॿुधूं पिया। जी ॻाल्हाइणु चाहींदो निरोधा सां? बिल्कुलु निरोधा, नमस्ते, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे, ॻाल्हि ॾियो। बिल्कुलु ठीकु ठाक। ॾाढी ख़ुशी थिए पई तव्हांखे ॾिसी करे हिते। थैंक यू सो मच। इहा ई दुआ आहे, अॻिते वधंदा रहो। थैंक यू सो मच। ऐं तव्हां बि अचो हिते ऐं असांखे तव्हां पंहिंजी आवाज़ बि ॿुधायो। ऐं हींअर थोरो ठल मिसरो, कुझु ॿ लाइनूं, कुझु सुर, कुझु असांखे ॿुधाईंदो? बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायूं था, को मसलो न आहे। जी आत गॾिजी गुज़ारूंगे सुठा दुख आत गॾिजी गुज़ारूंगे सुठा दुख रत दिया सुख दिल पर प्यारा मुझा, अरे सोना मुझा, प्यारा मुझा, साई मुझा, रत दिया सुख दिल पर आत गॾिजी गुज़ारूंगे सुठा दुख आत गॾिजी गुज़ारूंगे सुठा दुख महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ख़ूबसूरत आवाज़ शामिल करणी वॾी वॾी महिरबानी। हिन प्रोग्राम में ऑटोमेटिक ख़ूबसूरत चंड त असां वटि सभई आहिनि। वरी थोरी हिकिड़ा अधु बोल ॿुधाए छॾींदा आहिनि त वधीक मज़ो ईंदो आहे, इंजॉय कंदा आहियूं। ब्रेक जो टाइम थियो आहे, तव्हां बि बंदि थी वई। जी नंढी ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं नंढी ब्रेक खां पोइ असां मिलूं था, लेकिन काॾे न वञिजो, घर रहिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। वंस अगेन वेलकम, भलीकार, खुश आमदीद नाज़रीन। कीअं लॻे पियो अॼु जो प्रोग्राम? यकीनन तमामु घणो मज़ो ईंदो, मज़ो अची रहियो हूंदो। निरोधा सां गॾु आहे, तमामु बहितरीन आवाज़, तमामु बहितरीन अंदाज़, सुर ऐं सुर सां गॾोगॾु मिठी आवाज़, जेका कोयल जी आवाज़ मां गुड़िम तव्हांखे ॿुधाई। यकीनन तव्हां तमामु घणो इंजॉय करे रहिया हूंदो। हीउ प्रोग्राम तव्हांजी प्यार, तव्हांजी डेडिकेशन, तव्हांजी कॉल जे करे ई आहे। कीअं लॻे पियो? तव्हां असांखे फीडबैक ॾियो। फीडबैक ॾियण जे लाइ पेज आहे सिंध संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कंदा कयो ऐं राइट नाउ असांखे कॉल बि करे सघंदा। काफ़ी कॉल्स अचनि बि रिसीव बि कयूं पिया, काफ़ी टाइम जी कमी जे करे त असां न पिया रिसीव कयूं, सॉरी, थोरो वेट कयो, देन कॉल कंदा कयो। कॾहिं काफ़ी माण्हुनि खे नंबर बिज़ी बि मिले पियो। ऐं आमिर भाई जो तमामु बहितरीनु म्यूज़िक जो साथ, बिहाइंड द कैमरा 24 आवर जेके ऑन द ड्यूटी हूंदा आहिनि, अज़ीज़ सुमरो आहे, बख्श राजपरा, सलमान रिंदा, इली सरा असांजा ॿिया कैमरामैन, उन सभिनी जी महिरबानी। मां तव्हांजी मेज़बान किरण लगारी ऐं डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह जी ऐं मौज़म, सभिनी जी वॾी महिरबानी। हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे, हीउ कलरफुल गुल जेके आहिनि, हीउ वाइट गुल आहे,
ही ग्रीन गुल में साम्हूं निरोधा आहे त यकीनन ही ब्लू गुल आहे ब्लू गुल कहिड़ो हूंदो आहे ख़बर न आहे यादि कयां पोइ ॿुधाईंदमि निरोधा छा ॿुधाईंदो पर ध्यानु ई न आहे जी मां तव्हांखे ॿुधाईंदमि जैसे कि अॼु थर्ड Third डे day आहे आहे। दिवाली जो बिल्कुलु। त दिवाली ते ई थी वेंदो हा दिवाली ते सॉन्ग ॿुधायां थी बिल्कुलु थी वञे धर्म जा घर घर दिया बरन प्या राम एड़ी कयो आसीसा खुशन जो हर घर वरन वाधायो राम एड़ी कयो आसीसा धर्म जा घर घर दिया बरन प्यार ओ धर्म जा घर घर दिया बरन
बेहतरीन माशाल्लाह ईअं ख़ुशियूं ईअं रौनकूं ईअं महफ़िलूं ईअं रंग रंगी जेके बि इवेंट्स हूंदा आहिनि ईअं हलंदा रहनि ईअं सिंध असांजी ख़ुशियुनि में महकंदी रहे ऐं असां सां गॾु हींअर लाइन ते कॉलर केरु आहिनि किथां खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मां मिसिस ज़ेवान ॻाल्हायां थी नवाबशम जी भली कार कीअं आहियो ठीकु आहियो जी अल्हम्दुलिल्लाह आई विश यू ऑल हैप्पी दिवाली थैंक यू सो मच सेम टू यू कीअं आहियो ॿियो ॿुधायो शो ॾिसो पियूं जी जी तमामु ज़बरदस्त हमेशह ॾिसंदा आहियूं ऐं लकी कॉल मिली वई नरोदा बि आई आहे जी जी नरोदा सां ॻाल्हायो वेलकम चवंदासीं जी हेलो नरोदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तव्हांजी वॉइस आहे ऐं असां बि तव्हांखे वॉइस ऑफ सिंध में ॾिठो थैंक यू सो मच ये तव्हांजो प्यार आहे तमामु ज़बरदस्त तव्हां हुन जेके ॻाया हुआ कलाम वग़ैरह हुनमें तव्हां धमाल बि ॻाई हुई तव्हां ज़रूरु ॻायो था जी जी बिल्कुलु नाल मेरी पत्नी जेका ॻाई जी जी थैंक यू तव्हां मूंखे ॿुधायो थैंक यू सो मच थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ कॉल करणी वॾी महिरबानी प्रोग्राम खे पसंदि करण जी ऐं नरोदा खे पसंदि करणी वॾी महिरबानी वॾी महिरबानी ईअं ई कॉल्स कंदी रहो ख़ुशी थींदी आहे असांजा भाइर ऐं असांजी भेनरूं पार्टिसिपेट कंदियूं आहिनि कॉल कंदियूं आहिनि ऐं असांखे फीडबैक ॾींदियूं आहिनि तमामु घणो मज़ो ईंदो आहे ईअं ई मोहबतूं हुजनि ईअं ई असांजी चाहतूं हुजनि तव्हां सां तव्हांजो साथ सां मां चवंदी आहियां त कोई बि आर्टिस्ट हुजे सिंगर हुजे होस्ट हुजे एक्टर हुजे कुझु बि हुजे जेसि ताईं तव्हांजी फीडबैक नथी मिले न उहो ईअं ई हूंदो आहे रुखो फिको हूंदो आहे तव्हांजी जॾहिं फीडबैक मिलंदी आहे न असांखे ईअं लॻंदो आहे मानी जे मथां पराठे जे मथां मखण बटर सो ईअं ई मज़ो ईंदो आहे सो बहरहाल थैंक यू सो मच मोहबत कुर्ब ईअं अखियुनि ते असांखे ऐं हाणे छा ॿुधाईंदो गाने तरफ़ ईंदासीं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि पंहिंजो चवनि था मारवाड़ी ठीकु आहे उड़ता भमरिया तना नहीं मारो उड़तो भमरियो मारी टिलड़ियों पर बेस तो उड़तो भमरियो मारी टिलड़ियों पर बेस तो ओ नहीं मारो रे तना नहीं मारो रे तना नहीं उड़ारो मारा उड़ता भमरिया तना नहीं मारो मारा परदेसी पखीड़ा तना नहीं मारो उड़तो भमरियो मारे चुड़ले ऊपर बेस तो उड़तो भमरियो मारे चुड़ले ऊपर बेस तो हो उड़तो भमरियो मारे चुड़ले ऊपर बेस तो उड़तो भमरियो मारे चुड़ले ऊपर बेस तो ओ
परदेसी पखीड़ा तना नहीं मारू उड़तो भमरियो मारे चोटले ऊपर बेस तो 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 ओ पखीड़ा तना नहीं मारू उड़तो भमरियो मारी टिलड़ी ऊपर बेस तो उड़तो भमरियो मारी टिलड़ी ऊपर बेस तो हाँ उड़तो भमरियो मारी टिलड़ी ऊपर बेस तो उड़तो भमरियो मारी टिलड़ी ऊपर बेस तो ओ पखीड़ा तना नहीं मारू नहीं मारू रे तना नहीं मारू नहीं मारू रे तना नहीं मारू मारा उड़ता भंवरिया तना नहीं मारू मारा परदेसी पखीड़ा तना नहीं मारू मारा उड़ता भंवरिया तना नहीं मारू मारा परदेसी पखीड़ा तना नहीं मारू माशाल्लाह तमाम बेहतरीन हो चवंदा न छा त जादू आहे निरोधा पे शहर में असांखे एतिरो मतिलबु एतिरो डीप में असां हलिया विया आहियूं उन शहर मां निकिरणु थोरो मुश्किल थिए पियो आहे बि वरी मुंहिंजे ख़्याल में सो बहरहाल निरोधा कीअं लॻे पियो प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में फर्स्ट टाइम मूंखे जॉइन कयो अथव हिन प्रोग्राम में कीअं लॻो पुछां था डिटेल में पुछंदमि ईअं थोरी पुछंदमि डिटेल में लेकिन गॾो गॾु नंढड़ी ब्रेक जो वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मिलूं था कारीना जो ॾिसंदा रहो सिन टीवी भलीकार गुड इवनिंग आई होप कि अॼु जो प्रोग्राम सिंधी संगीत जेको 4 खां 6 दरमियान सूमर ऐं अंगारो हूंदो आहे रिपीट टाइम आहे सैटरडे संडे छंछरु आर्तवार सुबुह जो 9 खां 11 जे विच में ॾिसण न विसारींदा कयो फीडबैक ॾियो फीडबैक ज़रूरी आहे असांजे लाइ लाइक ऑक्सीजन सो फीडबैक ॾींदा कयो प्रोग्राम में ऐं टाइम लाइन ते मैसेजिस न कयो इनबॉक्स पे वञी करे पेज सिंधी संगीत में तव्हां असांखे मैसेज कंदा कयो ऐं प्रोग्राम कीअं लॻंदो आहे उनजी राय ॾियो ऐं कॉल्स कंदा कयो थोरो वेट कंदा कयो अगरि नंबर बिज़ी मिले असां सां गॾु सिंधी न्याणी सिंध टीवी जी घर भाती तमामु बहितरीन आवाज़ जी मालिक निरोधा असां सां गॾु राइट नाउ तव्हां यकीन ॾिसी रहिया हूंदो मौजूदु आहे 4 खां 6 दरमियान कंटिन्यूसली असां हूंदियूंसीं यकीन तव्हां बि इंजॉय कंदव तव्हांजो प्यार साथ ज़रूरी आहे ऐं असां सां गॾु म्यूज़िक में असांजे घर भाती आमिर ऐं बिहाइंड द कैमरा अज़ीज़ सुमरो आहिनि बख्श राजपर आहिनि सैयद ख़ालिद शाह साईं डायरेक्टर DOP GM ऐं हिन खां अलावा जेको आहे मौज़म किरण लगारी ऐं यकीन नालो विसरी वेंदो त मां ईअं ई कंदी आहियां कुझु अहिड़ी सिंपल आहे प्रोग्राम कोई इंटरव्यू बेसिस ते न आहे सिंगिंग जी दुनिया आहे उहो ई माहौल आहे उहो ई रूप ऐं रंग हूंदो आहे उहो ई शाम हूंदी आहे चवंदा आहिनि शाम जो ई पहर नाओ असांजे कयो कुझु त ईंदा कयो केरु कॉल्स कंदा कयो ऐं न दादा हाणे छा ॿुधाईंदियूं जी हाणे जीअं फरमाइश आहे साईं सचल बिल्कुलु थी वञे घुंड
खोल दीदार विखा मैं आया मुख वेखण घुंड खोल दीदार विखाओ मैं आया मुख वेखण घुंड खोल दीदार विखाओ मैं आया मुख वेखण
तमामु बहितरीन सचल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं असां अहिड़ी शाइरी जेका आहे का पोइट्री एॾी सुठी हूंदी आहे इन ते वरी असां म्यूज़िक हूंदो आहे सुठी आवाज़ हूंदी आहे त ऑटोमेटिक कहिड़ो चवंदा आहिनि मौसीक़ी रूह जी ग़िज़ा डेवलप थी वेंदी आहे नरोदा सुवाल बि इहो ई आहे त केतिरो प्रिफर कंदा सुठी मौसीक़ी ऐं हुन ते जेका शाइरी हूंदी आहे कंहिं सुठे गाने खे हिट करण जे लाइ छा आहे तव्हांजी नज़र में त शाइरी जेका पोइट्री आहे उनमें वज़न केतिरो हुजे वज़न मीन्स के लो वारो वज़न न न हू वारो जी जी बिल्कुलु मां सम्झां थी शाइरी ॾिसो शाइरी सोबर शाइरी हूंदी सुठी शाइरी हूंदी जंहिंमें मैसेज हूंदो आहे मैसेज हूंदो आहे कुझु सिखण लाइ हूंदो आहे जीअं असां कोशिशि ई मां त पाण पर्सनली ॿुधायां बि ईअं कोशिशि कंदी आहियां त उन्हनि खे ॿुधंदी आहियां जेको सीनियर सिंगर आहिनि पंहिंजा जिन मतिलबु शइ भले डिफिकल्ट हुजे पर कुझु असां ॾिसूं असां बि उन मरहले तां गुज़रूं त ख़बर पए त भई डिफिकल्ट शइ आहे इन्हनि ॻाई आहे बिल्कुलु शाइरी बि सोबर हूंदी त पोइ इंसान मतिलबु कोई मैसेज असां कंहिंखे ॾियूं पिया त मैसेज पुॼायूं पिया त उहो प्रॉपर सुठे तरीक़े सां सुठे वे में वञे जी जी इहो ई मां चवंदसि त शाइरी सुठी हुजे प्रॉपर शाइरी हुजे जीअं मतिलबु मैसेजफुल हुजे पर अखर बि जंहिंखे चवंदा आहिनि जीअं अब्दुल शाह लतीफ़ सचल साईं जी शाइरी आहे त हाणे त असांजो उहो मरहलो स्टार्ट थी चुको आहे जंहिंमें असांखे फरमाइशूं थींदियूं आहिनि सचल साईं जी त हींअर बि जीअं फरमाइश थी तव्हांजे साम्हूं पेश कयमि त कोशिशि हूंदी आहे त सुठी शाइरी ॿुधूं जेको सूफ़ी अज़म सां हूंदी आहे रूह जी ग़ज़ा शाइरी उहो हूंदी आहे जेको बसि रूह खे लॻे सुठी लॻे हा बिल्कुलु कॾहिं ईअं थियो आहे त अहिड़ी शाइरी मथे ते लॻी हुजे ऐं तव्हांजो दिलि बि न पियो चाहे मां हिनखे कीअं ॻायां न ॻायां ऐं उहा मजबूरी बि आहे बसि हाणे मां छा कयां परेशान हुजो अञा ईअं थियो न आहे पर अञा ऑफर्स थियूं आहिनि पर पहिरीं त फस्ट हूंदो ई आहे पहिरीं भई शाइरी सेंड कयो अथनि पोइ मां उहो कंदमि बाबा खां केतिरो एडवाइस वठंदियूं आहियो त भाई ॻायां न ॻायां या पंहिंजे उस्ताद खां जो टीचर तव्हांखे प्रॉपर सिखिया ॾेई रहियो जी जी बिल्कुलु बाबा सां पपा सां त बिल्कुलु मुंहिंजी फुल हर चीज़ में एडवाइस हूंदी आहे पपा एडवाइस ॾियो इहो सही रहंदो न पपा बि चवंदा आहिनि त बेटा सुठी चीज़ खयूं जंहिंमें सम्झ हुजे जंहिंमें जीअं साईं शाह अब्दुल लतीफ़ जीअं सचल साईं इन्हनि जी शयूं हुजनि सूफ़ी जेके हूंदा आहिनि पंहिंजे सिंध जी ॾिसो तव्हां सुञाण आहे तमामु उनखां पोइ तव्हां स्कूल खां कॉलेज हाणे मतिलबु तव्हांजे दोस्तूं जेके फ्रेंड जो सर्कल जेको फ्रेंड्स जो हूंदो आहे हुते वेही करे थोरो ब्रेक टाइम आहे थोरो वञो पिया कैंटीन वग़ैरह में कुझु आहे कुझु ॿुधाए छॾियो जी जी कुझु ॿुधायो छा को गानो ॿुधायो कोई हिकिड़ी लाइन कुझु फरमाइश थींदी आहे हा बिल्कुलु बिल्कुलु फ्रेंड्स फरमाइश कंदियूं आहिनि त पोइ उन्हनि जी फरमाइश पूरी कंदा आहियूं जी अच्छा जी पोइ मतिलबु पोज़ीशन हुजे न हुजे ॻाइणु ज़रूरी आहे पोइ उहो इहो फील न कनि त नरोदा हाणे भई अच्छा सम्झे भई हाणे नालो थी वियो पर हालांकि मूं में एटीट्यूड न आहे बसि इहो मां सम्झां थी त इहो निवड़त वारो कमु आहे जंहिं एटीट्यूड ॾेखारियो पोइ बसि किरी वेंदो तव्हां ॾिसो हीअ फील्ड जेका न असां सभई होस्ट हुजे सिंगर हुजे असां वटि निवड़त हूंदी पंहिंजाइप हूंदी त अॻियो माण्हू तव्हां खां इलाही इम्प्रेस थींदो आहे ऐं हीअ जेको न हीअ पोज़ीशन हीअ वारी आहे ऐं हिकिड़े गाने जी फरमाइश थी आहे कहिड़ो भाई लोड़ मंझां लुड़ंदी अचे अगरि ॿ टे लाइनूं यादि आहिनि त तव्हां उहो ॿुधायो लोड़ मंझां लुड़ंदी अचे हो तारन मां छजंदी अचे दिल को यारल पई करे दिल को यारल पई करे
सुपरी ओ पुछण आराम जा सुपरी सुपरी ले दिलड़ी रोए हो सुपरी ले दिलड़ी रोए दिल को यारल पई करे दिल को यारल पई करे करणी पई छो त कॉल्स जेके ईंदियूं आहिनि उन्हनि जी हुजत मोहबत हूंदी आहे इन जे करे असांजो प्रोग्राम हिट आहे जो तव्हांजी फरमाइश तव्हां एॾो एप्रिशिएट कंदा आहियो वरी असांखे फरमाइश कंदा आहियो त हिकु अधु लाइन अगरि सिंगर ॻाईंदो आहे त वधीक तव्हांखे ख़ुशी थींदी आहे त तव्हांजी जेका ॻाल्हि आहे उहा रखिजी वई कीअं लॻंदो आहे अचानक का ईअं फरमाइश अची वञे तव्हां प्रॉपर उनजे लाइ तयारु न हुजे त पोइ छा हाँ बिल्कुलु हींअर बि मां हिन सॉन्ग जे लाइ तयारु न आहियां छो त ट्रू इज़ ट्रू ठीकु आहे न पोइ जेको साम्हूं वारनि जी हूंदी आहे विश ॿुधण जी त पोइ जेको बि असांखे पोइ ॿ लाइनूं ज़हन में ईंदियूं आहिनि हा बसि माण्हू ख़ुशि थियनि ख़ुशि थियणु खपे पब्लिक जेका आहे न पब्लिक खे एंटरटेनमेंट खपे सो हाणे वक़्तु नंढी साई नंढी ब्रेक जो कार्य न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ Once again, welcome भलीकार खुश आमदीद टू ऑल ऐं कीअं लॻे पियो ख़ूबसूरत प्रोग्राम ही माहौल ही रंग ही महफ़िलूं ही रौनकूं ईअं शाद आबाद रहनि असांजो प्रोग्राम सिंधी संगीत में असांजी घर भातियाणी तमामु बहितरीनु नफ़ीस तमामु सुठी कोयल जहिड़ी आवाज़ जी मालिक निरोधा सां गॾु आहे जेकॾहिं सॉन्ग्स ॿुधी रहिया आहियो कॉल्स अची रहियूं आहिनि काफ़ी फरमाइशूं अहिड़ियूं आहिनि जेके पेंडिंग में आहिनि उहे लोडिंग थियनि पियूं पर टाइम हमेशह वांगुरु हूंदो न घटि मुक़ाबिलो सख़्तु सो आमिर भाई तव्हांजी वॾी महिरबानी आमिर भाई जो साथ ऐं निरोधा जी आवाज़ चार चढ़ लॻी विया आहिनि ऐं वरी मुंहिंजी होस्टिंग जी छा ॻाल्हि कयां पाण तारीफ़ थी कयां पंहिंजी का ॻाल्हि न आहे निरोधा छा ॿुधाईंदो तकड़ में टाइम घटि आहे असां वटि जी जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदी मैडम जो चांदनी राते हाय हाय एक टीस जिगर में उठते हैं एक दर्द सा दिल में होता है हम रातों को उठ कर रोते जब सारा आलम सोता चांदनी रातें ओ चांदनी रातें सब जग सोए हम जागे तारों से करे बातें ओ चांदनी रातें ओ चांदनी रातें तकते तकते टूटी जाए आस पिया ना आए रे तकते तकते शाम सवेरे दर्द अनोखे उठे जिया घबराए रे शाम सवेरे रातों ने मेरी नींद लूट ली रातों ने मेरी नींद लूट ली दिन के चैन चुराए दुखिया आंखें ढूंढ रही है कहीं प्यार की घाटें चांदनी रातें ओ चांदनी रातें सब जग सोए हम जागे तारों से करे बातें ओ
रात में हम उठ उठ कर चुपके रोए रे। पिछली रात में सुख की नींद में मीत हमारे देश पर आए सोए रे। सुख की नींद में दिल की धड़कने तुझे पुकारे, दिल की धड़कने तुझे पुकारे। आजा बालम आए बहारे, बैठ के तन्हाई में करने दुख सुख की दो बातें। चांदनी रातें, ओ चांदनी रातें, सब जग सोए हम जागे, तारों से करे बातें। ओ चांदनी रातें, ओ चांदनी रातें, ओ चांदनी रातें। छा ॻाल्हि चवंदा आहिनि छा ॻाल्हि आहे। ऐं ख़बर ई न पवंदी आहे त प्रोग्राम कीअं पुॼाइण थी पहुचे। तकड़ि में निरोधा हिकिड़ी ॻाल्हि मां पुछंदमि, सवाल पुछंदमि बल्कि त सिंगिंग त माशाल्लाह तव्हांजी हले पई, आवाज़ सुठी आहे ऐं तव्हांजी रिहर्सल कंटिन्यूस हले पई। हिन खां अलावा छा आहे अॻिते फ्यूचर प्लानिंग छा आहे, छा करिणो आहे? कोई जॉब, कोई पढ़ाई, कोई बाबा बि डॉक्टर या तव्हां बि डॉक्टर थींदो, ईअं कॾहिं कॾहिं थींदो रहंदो आहे या न ॿियो कुझु? ॾिसो, मां चवां थी त संगीत आहे न, इहो बि हिकिड़ी फील्ड आहे। हा, ठीकु आहे न, संगीत फील्ड आहे। डॉक्टर आहिनि त डॉक्टर बि फील्ड आहे, इंजीनियर आहिनि इंजीनियर बि फील्ड आहिनि। उन्हनि खे बि पूरो टाइम ॾियणो पए थो हर चीज़ खे। त संगीत खे जेसीं असां पूरो टाइम न ॾींदा त कीअं थींदो? त मां पंहिंजी ज़िंदगी संगीत जे लाइ, म्यूज़िक जी दुनिया थी वई तव्हांजी। ठीकु आहे, तव्हांजा मी तव्हांजा सभई फैमिली मेंबर ॾिसी रहिया आहियो, त तकड़ि में कोई मैसेज ॾिनो? मैसेज इहे मां चवंदमि त बसि माउ पीउ जी क़दुरु कयो ऐं माउ पीउ खे इज़त ॾियो, पंहिंजे भेनरुनि भाइरनि सां प्यारु कयो। छो त जंहिंखे सपोर्टिव फैमिली मिले थी, सपोर्ट करण वारा हुजनि था, त पोइ उहो अॻियां वधंदा। ऐं नियाणियुनि जे लाइ मां स्पेशल चवंदमि, सिंध जा जेके बि पेरेंट्स आहिनि, त अगरि तव्हांजी धीअरनि खे संगीत जी तरफ़ जंहिं हिन फील्ड में अगरि शौक़ु आहे त प्लीज़ उन्हनि खे अॻिते आणियो। इहो फील्ड आहे, इहो मां सम्झां थी त नॉर्मली ॿिया फील्ड आहिनि सेम उहो ई आहे, बसि टीवी ते आहे, हू बिहाइंड द कैमरा हूंदा आहिनि, टीवी ते आहे ऑन स्क्रीन। सो बहरहाल यकीनन अॼु जो प्रोग्राम अॼु शाम तव्हांजे लाइ तमामु शानदार थी हूंदी। ऐं हाणे त वाइंड अप जी तरफ़ आहियूं, लेकिन निरोधा खां हिकिड़ो गानो ॿियो बि पुछंदासीं, ॿुधंदासीं यकीनन ऐं ॾिसंदासीं बि यकीनन। ऐं थैंक यू सो मच, एतिरो परे खां निरोधा हैदराबाद खां आया, हैदराबादी कराची मतिलबु हितां खां कंदकोट वञो, अहिड़ो रोड थी वियो, मूंखे ख़बर आहे, पर्सनली हथ लॻल आहिनि। सो आई होप कि अॼु जो प्रोग्राम तमामु सुठो हूंदो, तव्हांखे वणियो हूंदो। फीडबैक ॾिजो, पेज आहे सिंध ऐं संगीत, इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो ऐं लाइक करणु न विसारींदा। हिन सां गॾोगॾु प्रोग्राम पंहिंजे पुॼण ते थैंक यू सो मच अगेन तव्हांखे, तव्हांजे पप्पा खे ऐं तव्हांजी पूरी फैमिली खे। ऐं आमिर भाई थैंक यू सो मच। पंहिंजे होस्ट किरण लगारे, बिहाइंड कैमरा अज़ीज़ उमरो, बख्श राजपर, सलमान रिंद, DOP GM रिंद ऐं सैयद खालिद शाह डायरेक्टर प्रोग्राम जा मौज़म। असांखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह मथे हफ़्ते सूमर खां 4 खां 6 दरमियान लाइव हूंदासीं। तेसिताईं हमेशह चवंदी आहियां, ॾिसंदा रहो सिंध TV और सिंध TV न्यूज़। एंड अल्लाह हाफ़िज़। ओवर टू यू, ही मंच तव्हांजो आहे। सोहणो लतीफ़ जियन मुंहिंजा मारुअड़ा, सिंध जो लतीफ़ जियन मुंहिंजा सांघियड़ा। सोहणो लतीफ़ जियन मुंहिंजा मारुअड़ा, सिंध जो लतीफ़ जियन मुंहिंजा सांघियड़ा। कहता कुर्बान थिया घुर पंहिंजी जान दिया, कहता कुर्बान थिया घुर पंहिंजी जान दिया। सोहणो लतीफ़ जियन मुंहिंजा मारुअड़ा, सिंध जो लतीफ़ जियन मुंहिंजा सांघियड़ा। में सचल असामी से वाणी लजपाल,
में सचल असामी सेवाणी लजपालया मस्तन जे पेट में रुगवलियन जी गालया दम 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 लगंदी हित धमालया सोहणा लतीफ जिए जियन मुजा मारवड़ा सिंध जो लतीफ जिए जियन मुजा साघियड़ा तता कुर्बान थिया गुर पंज जान दिया तता कुर्बान थिया गुर पंज जान दिया सिंध में नूरी की जर मकलियां मियाणियां सिंध में नूरी की जर मकलियां मियाणियां सोहणी सिंधु जो जिते घर घर में पाणियां पियन जियन मोइजा सुहिणा माण्हू सिंध जा सोहणो लतीफ जिए जियन मुंहिंजा मारवड़ा सिंध जो लतीफ जिए जियन मुंहिंजा साघियड़ा तता कुर्बान थिया गुर पंज जान दिया तता कुर्बान दिया गुर पंज जान दिया सिंध में सामक मेवा सिंध सजी